अस्सलाम वालेकुम। असां खोड़ी के घुमरी जे सेट ते मौजूद आहियूं। वाइंड अप जो शेड्यूल हली रहियो आहे। असां सां सिंध जी सोणी आर्टिस्ट आपा शमीम जेकी चांहि पी रही आहे। आपा ख़ुशि आहियो? अल्लाह जो शुक्र आहे। तव्हां ठीकु आहियो? ख़ैर ख़ैर। आपा तबियत कीअं अथव? ठीकु, अल्लाह जो शुक्र आहे। आपा ॾियो हाल अहिवाल। तव्हांखे आख़िरी शेड्यूल में मज़ो अचे थो? ॾाढो मज़ो थो अचे। हा, कीअं रहियो तव्हांजो हीउ जेको कमु कयोसीं? ॾाढो सुठो रहियो। अलाह करे हमेशह ईअं ई रहंदो अचे। ॾुख थो थिए हाणे वाइंड अप थो थिए त हू न थियणु घुरिजे आहे, पर छा कयूं, मजबूरी आहे। अच्छा, तव्हांखे माना हिन सॼी जेको असांजो टीम वर्क हुयो हिन खां घणे में घणो तव्हांखे कंहिंजी तबियत वणी ऐं कंहिं मां तव्हां मुतासिर थियो? मुतासिर त सभु माशाल्लाह सुठा आहिनि, पर वधीक तो मां। अच्छा, इहा ई महिरबानी। हाणे इहा जेकी तव्हां चांहि घुराई आहे आपा, चांहि पीओ था, इहा कंहिं घुराई आहे? मां घुराई आहे तव्हांखे पीआरण लाइ। थैंक यू। वाइंड अप आणो न करे। चांहि ते कमु न हलंदो, मिठाई बि तव्हांखे खाराइणी। मतलब ख़ुशी जी चांहि। ख़ुशी जी चांहि। पोइ माना न मानी मिठाई खोड़ जेको चओ। अलाह हयाती ॾे। असां सां गॾु सजाद अली मखणी मौजूद आहिनि जेके खोड़ी के घुमरी में आहिनि। सजाद ख़ुशि आहियो? ख़ैर आहे, बिल्कुलु ठीकु। तव्हां ॿुधायो? ख़ैर, तव्हांजी मखणी ख़ुशि आहे? मखणी टाइट लॻी पई आहे। हा, मज़ो अचे थो तव्हांखे खोड़ी के घुमरी जे सेट ते? वॾो मज़ो अचे थो यार, ज़बरदस्त माण्हू आहिनि हिते, सुठा सुठा दोस्त आहिनि ऐं उन्हनि सां माना कमु कयूं था, थोरी घणी एक्टिंग कयूं था, ॾाढो मज़ो अचे थो। क़ुरान खे मन जुबो टियों दफ़ो आहे। हा, ॿियो हीअ असां सां हबीब पावर मौजूदु आहे। सर ख़ुशि आहियो? ख़ैर, खोड़ी के घुमरी जो वाइंड अप जो शेड्यूल हली रहियो आहे। तव्हां छा महसूसु करे रहिया आहियो ऐं जेके तव्हां 3 शेड्यूल करे आया आहियो, हीउ लास्ट शेड्यूल आहे, पंहिंजा वीचार वंडो खजू ऑफिशियल ते। असां ॾुख इहो महसूसु करे रहिया आहियूं त असांजो अबो मौजूदु न आहे। अच्छा, असांखे ख़ुशी आहे त असांजो मामो अची वियो आहे। टेंशन न कर, मां अची वियो आहियां। सही अबे मां त हूं बि तूं ख़ुशि न हुई। तव्हां ख़ुशि हुयो लदे मां? लदे मां ख़ुशि हुयमि। खीर बि त हाणे ॾींदो हुयो न। हे मवाली सॼो ॾींहुं मकान ते वेठो आहे, कुझु कमु ई नथो करे। न खीर में पाणी मिलाईंदो, इहा त ॻाल्हि कनि। कमाए त ईंदो न, भली पाणी मिलाए। पाणी मिलाइणो। हीउ छा थो चए सिर्फ़ु? हे सॼो ॾींहुं मकान ते सुम्हियो पियो भंग पी। तव्हांखे सवाई हणाए? मेहूं बि थो विकिणे हाणे। तव्हांखे सवाई हणाए? मूड अथव पीअण जो? न मुंहिंजो न थोरी सवाई। जी, असिस्टेंट असांजा ही रहिया आहिनि। उस्ताद लुत्फ़, तव्हां चांहि पीती? ऐं DOP साहिबु लुत्फ़ सुमरो था। तव्हां पंहिंजा वीचार वंडो या वंडे छॾियो? असां ॾाढो हिते इंजॉय कयोसीं ऐं माशाल्लाह हिकु सुठी सीरियल हुई। सभु सीरियल ज़ाहिर ॻाल्हि आहे, सीरियल जो वाइंड अप त थियणो आहे, पर असां चयूं ॾुख पियो थिए त वरी दोस्त वरी हिन मोड़ ते अलाए वरी कॾहिं अचूं, सो हुनजे करे ॾाढो ॾुख बि थिए पियो। ऐं वाइंड अप त थियणो आहे सीरियल जो। तमामु बहितरीनु ऐं सुठे नमूने सां जेको आहे वक़्तु गुज़ारियोसीं, टाइम गुज़ारियोसीं। कंहिं मां मुतासिर न आहियो थिया? न, मां सभिनी मां मुतासिर थियो आहियां माशाल्लाह। जेको आहे असांजी जेको आहे मैडम शमीम, इन सां वधीक ॾाढो इंटरटेनमेंट कंदो आहे जेको आहे खजू, ऐं सॼी टीम माशाल्लाह एवरग्रीन। जी, तव्हांजी माना तारीफ़ थी रही आहे। थोरो तव्हां शर्मायो, ईअं सम्झो तव्हां पाण खे 13 सालनि जो महसूसु कयो था। अल्लाह, थैंक यू लुत्फ़, थैंक यू। जुबू।